नाज़िर ठठी जे शहर गुजो भरसा दरगाह हाजी तोराबी जे गादी नशीन जो पुट पुरस्कार नमूने गोली लगण सबब फौत थी वियो आहे। रावा सां तफ़सील मालूम कयो था उमर कुंभार खां। जी उमर जी वधिक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुजो लॻ दरगाह हाजी अबू तुराबी जे गादी नशीन जो पुट सदरुद्दीन उर्फ ॾाॾा शेख पुरस्कार नमूने फौत। संदसि मौत गोली लॻण सबब थियण जा चोबोल। गुजो पुलिस पहुची लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मकली मुंतकिल करायो। वारस कुछ भी ॿुधाइण खां इनकारी रहिया आहिनि। गुजो लॻ दरगाह हाजी शेख अबू तुराबी जे गादी नशीन अली मोहम्मद शेख जे नौजवान पुट सदरुद्दीन उर्फ ॾाॾा शेख जो लाश गुजो लॻ हिकु फार्म हाउस वटां मिलियो। संदसि मौत बाबति मुख़्तलिफ़ अफ़वाहूं गर्दिश हेठि खेसि गोली लॻण सबब संदसि मौत थियण जा बि चोबोल ॿुधण में अचनि पिया। वारस कुझु बि ॿुधाइण खां इनकारी आहिनि। पुलिस मूजिबि असां घणेई रुख जांच करे रहिया आहियूं। इंशाअल्लाह त के नतीजे ते पहुचबो। जी उमर अमान जी मेहरबानी।